सजावल में सिंधु दरिया के वहकरे में घटताई न अचण सबब वरी बोरबारी सूरत हाल बरकरार है। सजावल के इंतहाई हसास मनाकी पॉइंट ऐं सुरजानी तोड़े कोट आलमू वटां पानी जा वड़ा वहकरा रवां दवा आहिनि। चांडोकी रातियुनि सबब समुंड में चाढ़ अची वियो आहे, जंहिंजे करे समुंड जूं वीरूं चढ़ण सबब सिंधु दरिया जो पानी समुंड छोड़ न थियण जे करे बचाव बंदनि ते दबाव वधी वियो आहे। मुलाकातियार खां मनारकी ताईं सिंधु दरिया जे कुदरती लंघन ते पासर हुकूमती शख्सियतनि जा कब्ज़ा आहिनि ऐं वॾा ज़िमेदारी बंद हुजण सबब सिंधु दरिया जे वहकरनि जे गुज़रण में रुकावटूं आहिनि। ॿिए तरफ़ सुरजानी बचाव बंद में सेपेज पवण करे मक़ामी ॻोठाणनि ऐं आपाशी वारनि हिमत करे हेवी मशीनरी सां कंट्रोल कयो। अॻूणे ज़िले नाज़िम शफ़क़त हुसैन शिराज़ी, MNA अयाज़ शाह शिराज़ी, चीफ इंजीनियर कोटड़ी हाजी ख़ान जमाली समेत ॿियनि पहुची बंद जी सूरत हाल जो मुआयनो कयो। उन मौक़े ते चीफ इंजीनियर कोटड़ी जो चवणु आहे त बंद मुकमल तौर मज़बूत आहिनि। 2 ॾींहनि बाद पाणी लंघण शुरू थी वेंदो। बंदनि जी सख़्त निगरानी कई पई वञे। होॾांहुं PP ज़िले सुजावल जे सदर ऐं MPA मोहम्मद अली मलकानी शाह बंदर तालके जे कोका बंद ते पहुची ॿोॾ मुतासिरनि जी सार लधी ऐं खेनि टेंट राशन फराहम कयो।